لوليه والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو بلند آواز اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने कदर कुरान दे की जानन दुनियादार नबी ने कदर कुरान दे की जानन दुनियादार नबी ने कदर कुरान दे जानन वाले पे सुतरे विच शहर मदीने अफसोस है कुरान अफसोस है कुरान अफसोस है कुरान तेरे चाहने वाले न रहे जिन सितारों का तू चांद था वो सितारे न रहे। काबिल सब एहतराम मुजम्मस दोस्तों बुजुर्गों भाईरो अज 28 दिसंबर सन 2025 सूमर जी रात
नौशहर फिरोज जी मेहरान टाउन कॉलोनी में हजरत मौलाना अब्दुल कयूम फुल साहब जे मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़े कराम जी दस्तार बंदी जी उनवान सां ई प्रोग्राम रखियलो मगरिब खां वठी तव्हां अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो। कुरान रहमत आ, कुरान बरकत आ, कुरान पढ़ण सवाब आ, पढ़ाइण सवाब आ। पर जेको हिन कुरान पाक जी ज़ियारत कंदो न उन ज़ियारत करण सां भी अल्लाह जी रहमत जो वॾो बड़ो मींहुं नसीब पवंदो। सुभान अल्लाह सब चो। मां भी लाड़काने जो आहियां तंहिंजे करे लाड़काने वारो क़ाइद सिंध जो क़ाइद न आयो त मां भी लाड़काने जो उहा नज़र खणी कयो। बाक़ी जुदा ॻाल्हि आहे त इहा मज़दूरी कुरान जी पोइ को दुनिया जे अंदर भी मज़दूरी कंदो आहे, को हथ ॾियारी को सॼी के वीचारा अधु करे पेरनि जोर ॾिनो कि अहियां वेठा आहिनि कुरान जी पूरी मज़दूरी वठण जे लाइ। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे एड़ी रहमत ऐं बरकत वारी मजलिस आ जो रहमत ऐं बरकत वारी मजलिस में आया हो झोलियूं खालियूं करे आया हो न जॾहिं दुआ घुरी बस करे वेंदो त अल्लाह हुतां जो झोलियूं रहमत सां माला माल करे छॾे। ता जन्नत जो शौक़ जन्नत जे शौक़ में कुरान ॿुधण आया हो। अवां जन्नत जा आशिक हो। बाबा जन्नत में वॾो मज़ो आहे। बाबा जन्नत आसान न आहे पर जे वरी नज़र कर त सफ़ा आसान आहे। जन्नत में वॾो मज़ो आहे। हिकिड़ो सेकंड भी दुख न हूंदो, सुख ई सुख हूंदा। बाबा जन्नत में बहादुर हूर मिलंदी घणियूं बाबा बात जन्नत जी जिंदगी पाक सही नाराज न थी। जन्नत जी जिंदगी पाक अख में चिपन न, वात में थुक न, पेट में गंद न, गिला न हूंदी, हसद न हूंदो, साड़ न हूंदो, चुगली न हूंदी। जन्नत जी जिंदगी पाक आ। जन्नत में ॿियो न हूंदो बस ला यस्मऊन फीहा लग़वन वला तअसीमा। फरमाई का बि जन्नत में लग़वियात न हूंदी। फरमाई इल्ला क़ीलन सलामन सलामा, सिर्फ सलाम ही सलाम हूंदो। अब ये दुनिया की जिंदगी वध 60 साल 70 साल 80 साल न मरे खणी 100 साल। अल्लाह जेका जन्नत में जिंदगी दींदो न इन ओला खांडी ओभर ताईं, ओभर खां वठी उत्तर ताईं, ॾखण ताईं सारा ही पासा ज़मीन खांडी आसमान ताईं तव्हां भरियो सरिया जे दाननि सां सॼो भरियल हुजे। पोइ हिकिड़ो पखी अचे पोइ दाणो खयूं हलियो वञे वरी 1000 साल न अचे, वरी अचे दाणो खयूं हलियो वञे वरी 1000 साल न अचे। फरमाई त इहो दाणो दाणो करे इहो सॼो हाल सरिया सां भरियल इहो पखी खुटाए वेंदो। पर अल्लाह जेका जन्नतीअ खे जिंदगी जन्नत में ॾींदो उमिरि उहा खुटंदसी कान। हाणे एॾी वॾी जिंदगी ए दुनिया जी थोड़ी जिंदगी कुर्बान कयो न जिंदगी जे वक्त न आहे। आवाज मौत अची वञे ऐं इज़राइल मथो अचे त पोइ हुनखे छा चवंदो आहे हाली कमु आहे असांखे, हाली निंड थी अचे, हाली थकल आहियूं, ईअं थींदो न। ऐनमा तकूनू युद्रिकुमुल मौत वलो कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा। फरमाए लोहन कोटन में बंद हूंदो न त बि मौत ईंदो। कुरान के पुठी न दियो। सब मोड़ जा साथी तो नौशहर फिरोज वारो है कुरान तोड़ जो साथी। इतनी भी गड कब्र में भी गड, महशर में भी गड, जन्नत में भी गड। आज जेके साईं अब्दुल कयूम जे मदरसे मां कुरान जा हाफिज थिया इन्हनि जे मतड़न ते आलमन सगोरन पटका पाराया।
ये कपड़े जा टुकड़ा न समझो बल्कि ये जन्नत जा ताज अथव। अल्लाह जे घर जे मथा राज़ी थींदो आहे न उन घर माड़ा गुलाब जा गुल कढंदो आहे। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला सैयद अब्दुल कयूम साहब जे मदरसे खे ताकि अहमद आबाद फरमाए ऐं मां दुआ थो कयां त अल्लाह सभिनी मुसलमाननि जे बचण खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाए। ॾाढे आमीन था चओ। मां घणो वाइदो न कंदुमि ॿियो मौलवी आहे त ठीकु आहे न त मां बि जल्दी तव्हांजी हालात खे ॾिसी करे छो त हाणे 11 थिया जल्दी ख़तम कंदुमि। 5 अहिड़ा ख़ुश नसीब माण्हू आहिनि उन में करोड़े हुजनि अरबे हुजनि 5 ख़ुश नसीब जिन जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ हो। जन्नत जा आशिक़ आहियो न छो त जन्नत में वॾो मज़ो आहे वॾे में वॾो मज़ो जन्नत में अल्लाह जो दीदार हो। इहो वॾो मज़ो आहे जन्नत जे सभिनी मज़नि खां वॾे में वॾो मज़ो अल्लाह जो दीदार। 5 माण्हू इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 5 अहिड़ा खुश नसीब आहिनि जिन जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे। साईं कहिड़ा पाण फरमायूं हिकिड़ो उहो माण्हू आहे जेको क़ुरान पाक जी तिलावत घणी थो करे कसरत सां थो करे इन जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ ख़ुदा जी सा जो कसमाई क़ुरान पाक मामूली किताब न अथव। इन क़ुरान जी तिलावत रब करीम पाण कई ऐं मलाइकनि ॿुधो मुबारक आहे उन उम्मत खे जंहिंखे इहो कलाम मिलंदो। मुबारक आहे उन ज़बानुनि खे जेके ज़बानूं इन क़ुरान खे पढ़ंदियूं। रब तो फरमाए असां क़ुरान खे रहमत करे बि मोकिलियो आहे इन क़ुरान खे असां शिफ़ा बि करे मोकिलियो। अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव। साईं मौलाना अब्दुल कयूम फुल जे दावत ते अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ां। फरमाईंदा वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हुन साल मूंसां गॾु मदीने हलंदो। अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए मके में चलाल मदीने में जमाल होॾे रब्बुल आलमीन जो घर होॾे रहमतल लिल आलमीन बि जो घर। अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर नबी मुंहिंजा सोना नबी असां क़ुरान खे नाज़िल कयो आहे शिफ़ा बि आहे क़ुरान रहमत बि आहे। यार ॻाल्हि ॿुध शिफ़ा ज़ाहिरी बीमारनि खां बि क़ुरान शिफ़ा बातिनी बीमारनि खां बि क़ुरान शिफ़ा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा वया सफ़र ते हिकु ॻोठ में राति पइजी वई उन ॻोठ वारनि सां मिलिया। यार असांखे रहायो मानी खारायो। चई यार ॻाल्हि ॿुधो असां तव्हांखे न राईंदासीं न मानी खाराईंदासीं। हुज़ूर जा साहब ॻोठ जे ॿाहिरां बयाबान झंगल में खीमा कोड़े करे रात जो उते रही पिया। इत्तफ़ाक़ सां उन ॻोठ जे वॾेरे खे नाग या विछो ॾंगो आयो। ॾाढियूं दवाऊं कयूंसि पर फ़र्क़ु न पियो पवे। पाण में सलाह कयो हीअ बुज़ुर्गनि जी जमायत आहे लॻी नज़र बि अचे हलो दौड़े हलो आयो। सहाबा कराम खे अर्ज़ु कयो यार असांजे हमराह खे विछो ॾंगो खयो महिरबानी कयो तव्हांखे का दवा को पीअणो। साहबनि सगोरनि चयो यार तव्हां असांखे रहायो बि न मानी बि न खारायव हाणे ईअं न हलंदासीं हाणे 100 बकरियूं वठंदासीं पोइ हलंदासीं। आख़िरकार भॼना सहाबी सगोरा आया उन जे मथां बीह करे इहा सूरत पढ़ियो
जेको रब तो फरमाए उम्मुल किताब सजे कुरान जी माव रब तो फरमाए वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल कुरआनल अज़ीम ओ मुजा मोहम्मद असां तोखे कुरान अज़ीम ऐं 70 आयतुनि वारी सूरत ॾिनी आहे जेका तव्हां पढ़ंदा आहियो हर निमाज़ में 70 आयतुनि वारी सहाबी मथां पढ़े थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सुभान अल्लाह हो रहा था बाबा मां लाड़काने जो मौलवी आहियां बाबा सुभान अल्लाह असां 27 साल वाइज कयो मुंहिंजी उम्र 27 साल नौशरेज़ा मुंहिंजो 19 बचपन में असां हिते पढ़िया भी आहियूं पढ़ायो भी आहे तंहिंजे करे वरी पोइ जॾहिं वाइद शुरू कया आहिनि त 27 साल थिया आहिनि असांजी जमायत में मुजाविर हिकु बि न आहे सभु मुजाहिद आहिनि सुभान अल्लाह ईअं मुजाहिदनि वांगुरु कयो जो इस्लामाबाद जे ऐवान में सुभान अल्लाह जो आवाज़ पहुची वञे नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत अज़मत कुरान मकाम कुरान नारे तकबीर साहबी सगोरी सूरत फातिहा पढ़ी करे ये जो शुकारियो तो उन जे नांग जो असर खत्म थी वियो या ज़ाहिरी सिफा ज़ाहिरी बीमारी कुरान ते अमल हुजई यकीन हुजई त कुरान जी हर आयत में शिफा ज़ाहिरी बीमारन का भी शिफा बातनी बीमारन का भी शिफा दिल जो मरीज अंदर साड़ जो मरीज निफाक जो मरीज हसद जो मरीज मुनाफिक जो मरीज शिरक जो मरीज कुफ्र जो मरीज तवज्जो करे इन कुरान के दिल सां ॿुधंदो खुदा जी सा जो कसमान जी दिल भी सफ़ा थी वेंदी अल्लाह अल्लाह आए मके पाक में मुझे बीठे मोहम्मद मुस्तफा सदको वञास सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने दीन जी दावत ॾिनी मके जा मुशरिक नाराज़ थी वियो आका सैयद जा दुश्मन बणजी वियो समाज नाले हिकु वॾो जादूगर हुयो मके बाग में आयो अबू जहल वारा मिली वियसि यार असांजो नौजवान आहे उनखे यार वॾो जादूगर जंहिं बि माण्हूअ ते जादू थो करे उनजो कलमो था पढ़नि उनजा गुलाम बणजी था वञनि समादो आयो मुंहिंजे साईं खे चई मां ॿुधो तम तव्हां जादू था कयो हुज़ूर फरमाइना मां जादू न कंदो आहियां मां जादू ऐं सेहरनि खे टोड़ण आयो आहियां मां वटि जादू न आहे पोइ नबी साईं खे चयईं भला मूं जे मथां जादू कर त ॾिसां हुज़ूर फरमाइना हुन चयो नबी साईं फरमाए भला तूं जादू कर हुनजी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ॼण त नज़र ई नबी बैद कलो गुबारा नौजवान मां पुराणो मुंहिंजी अछी ॾाढ़ी थी वई आहे छा कंदो तंहिंजे करे मुंहिंजे साईं खे चई तूं पढ़ वरी बि मुंहिंजे साईं इहा ई सूरत पढ़ी आए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन ओ कलबे वारो अब्दुल जब्बार नहजे चोटी खां वठी करे वारनि जे चोटी ताईं गुनाहनि में ॿुॾल क़ुरान थो पढ़े वार उभादा थी वञनि
दिल डकी थी वने खुदा जी सा जो कसम या भी मोमिन जी निशानी रब तो कुरान में फरमाए असा मोमिन जो निशानियों कुरान में बयान कयूं मेहरान टाउन वारो दुनिया के अंदर हर को चे मां मोमिन दो चे मां मोमिन अचो तो अल्लाह जे कुरान का पूछो और रब करीम जा मिठड़ा कुरान बुधा त मोमिन केर अल्लाह तो फरमाए मुझे दिल पर असा मोमिन जो निशानियों कुरान पाक में लिखी छड़ियों आइन पंज निशानियों मोमिन जो जंहिंमें पंज निशानियों लभन वो मोमिन तो या गाल भी कुरान शरीफ में लिखी पई अल्लाह अल्लाह से मौलाना अब्दुल कयूम फुल्ल दावत चलवारो ओ नौ सोरे फिरे सवारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चो तो मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युकीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा जंहिंजी दिलि ठरी आहे वो सुभान अल्लाह जंहिंखे मज़ो थो अचे वो सुभान अल्लाह चए कुरान में मज़ो मोमिन मोमिन हेरे यहाँ वाली बार गाला मां सुजल से आयो अभी यारे यारे मते मानी बिना खा दिया आखिर में खाई दो बुधो तो तवज्जो ज्यादा चलो इससे फोटो न कटरायो कुरान बुधो ओ नौजवानो यार माता जो दुश्मन न है हिन जो कदर कदर हिन यार जो कदर कयो कदर न था कयो अगे मानू बाहरों अंदरों मनींदा वो जमानो होंदो अंदरों कुरान पढ़ो न वो मोमिन चवंदा आमन्ना सदकना जेको भी कुरान में लिखियल आहे सच वलदी अलदी अलदी अलाए केड़ा फिरका थी पिया अलाए केड़ा फिरका थी पिया ओरी चवण लगा न न कुरान चवे असां न चवंदासीं ओरी बाहरों मनींदा बाहरों अबा बकरी चोराजी भैया अबा ये खून थियो कुरान आयो अबा छड्यो हाने वो दौर जियो तो न अंदरों ता मञन न बाहरों ता मञन आए ना है हां कुरान जी इज्जत ना वाह मानू घणा पुठी रही हल्या था कहां कुरान बुधण दा अचो न मौलवी के मोड़ सणदा अचो ओ पैसा भरे वनी मौलवी जाते वेठा ओडे वञो न ॾिसी अचो न हिते जो था हिते जो था तो वो यो ॾिसणो न आहे त कुरान पढ़ण वारो केरा कारोआ भूरोआ किया केड़ी कौम जो ॾिसणो इहो आ त पढ़े सादो अल्लाह जो कुरान तू मौलवी जे लाइ न आयो तू अल्लाह जे कुरान लाइ अल्लाह जे कुरान लाइ हथ मथे करो सुभान अल्लाह भी चो उस्ताद फिदा ए मुंह में हणंदो आ वाइन के वारो मानू ॾिसी न सघंदो माशाअल्लाह जमात करे माल जो वही हाल यार सुभान अल्लाह चो अल्लाह पंज निशानियों मोमिनन जूं अब घणियों याद कजाए सूरत अनफाल 23 पारो 9 अनफाल सूरत जी बी आयत ते वनी बुधाए अल्लाह टपो हणी फैसलो करे छड़ियो मोमिन मनी दो फरमाइंदा मा कान लिल मोमिनिन वला मोमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन यकून लहुमुल खियर अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल पर कंहिं भी मोमिन ऐं मोमिन जे अॻियां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे उनखे मोटाइण जो हक़ न आहे तो नौसरे वारो मेरा टाउन वारो साईं मौलाना अब्दुल कयूम फुल जे दावत अचण वारो रब फरमाए पहिरीं निशानी मोमिन जी الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم सोना पर निशानी मोमिन जी आहे मोमिन जे अॻियां अल्लाह जो कुरान पढ़ियो वेंदो
मोमिन जे अॻियां अल्लाह जो नालो कयो वेंदे अल्लाह अल्लाह मोमिन जी दिल ॾकी वेंदी वरी निशानी अल्लाह अल्लाह दिल ॾकी वेंदसि वारो बाती वेंदसि हाणे जेको अल्लाह जो नालो ॿुधे ऐं दिल ॾकेसि त पोइ चए त मां मोमिन आहियां माण्हू अल्लाह खां डरजे नथो जागो था न कंहिंखे बि तव्हां कसम खणायो न अल्लाह जो सरड़े अल्लाह जो कसम हाणे मोबाइल खणी वरिती अथई चए अल्लाह जो कसम आहे 10,000 हुन वठी आयो 5,000 कसम तई पीरान पीर जो ऐ मारे छॾ कलंदर जो जे मारे छॾ जी माना देने के अल्लाह जो भवन है मोमिन जी परी निशानी मोमिन अल्लाह का डरजंदो बी निशानी वाइदा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना ओ मुझे बेटा मोहम्मद करीम अल्लाह तो फरमाए मुझे दिल पर भी निशानी मोमिन जी आए जने मोमिन कुरान ॿुधंदो आहे त ईमान वधंदो अथसि दिल ठरई फला यकुन फी सदरिका हरज कुरान ॿुधी तुझे दिल ते बार न थे कुरान ॿुधी ईमान वधई एक निशानी या बिया वाला रब्बिहिम यतवक्कलून अल्लाह तो फरमाए मुझा सोना मोमिन हर गाल में तवक्कल अल्लाह जे मथा कंदो आहे तवक्कल दो अल्लाह चौथी निशानी अल्लज़ीना युकीमून अस्सलात सोना मोमिन नमाज कायम कंदो आहे पंजी निशानी व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून फरमाए पंजी निशानी मोमिन अल्लाह जे ॾिनल माल मां रब जे नाले ते ख़र्चो कंदो अल्लाह अल्लाह फरमाए उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा ओ मुंहिंजा दिलबर इहे ई पक्का मोमिन अथई अल्लाह अल्लाह सदको वञासि मुंहिंजो साईं जॾहिं समाज जे अॻियां अल्लाह जो क़ुरान पियो पढ़े समाज रोअण में शुरू थी हुज़ूर खे चयई ओ मुंहिंजा साईं वधीक न पढ़जाए मुझो याद वाडे मोहम्मद तू भी सजो तुझो अल्लाह भी सजो अबू चहर वारो तवा सब कूड़ा हो मोहम्मद अल्लाह जो सजो रसूला ये जादू ना है ये कुरान रहमत कुरान बरकत कुरान रहमत ऐं जाते पढ़ियो वेंदो आहे न उते अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो रवायत में अचे थो मेरान टाउन वारो त वॾा ख़ुशनसीब आहे जो अञा कॉलोनी जा पूरा रोड बि न ठहिया आहिनि अॻे ई तव्हांजे हिन महले जे हिन मदरसे मां साईं अब्दुल क़यूम जी महिनत सां ख़ुदा जो कसम हेॾा मां सम्झां थो 20-22 छोकिरा काफ़ी हुन में अधु सरासर क़ुरान जा हाफ़िज़ हुया त के नाज़रात के नियाणियूं बि क़ुरान पढ़ी अञा कॉलोनी मुकम्मल न थी आहे त रब तुंहिंजे छो त इहा है क़बूलियत जेकी क़बूल करे हिकिड़े घोट वारनि जे मथां अल्लाह नाराज़ थी पियो मलाइक मोकिले वञो न साहब कयो न घुमंदा हर को दुनिया जे कारोबार में मशगूल कोई मस्जिद में लड़ी नमाज अल्लाह न पियो अचे घुमंदे हिकिड़े घर में आया गरीब जो ॿार मिस्कीन खाइण जे लाइ अटो कोन्हे पाइण जे लाइ लटो कोन्हे वेठो आहे घर जे अंदर छा पियो चवे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मलाइक ने चयो यार हे त कुरान शरीफ तो पढ़े अज़ाब कीअं कयूं ॻोठ वारनि खे हलो त रब ॾे मोटी था जाओ ओ मेहरान टाउन वारो रब खे पतो हुयो अल्लाह फरमाए छो मोटी आयो अज़ाब छो न कयो हे अल्लाह उन ॻोठ में कोई भी तुझे दर ते अचण लाइ तैयार न हो मुझा
मोल घुमियो से घोट एक घर में मासूम बचड़ो हो गरीब हो मतड़ो गाड़ो फाटल टापाता बेग पेट लाए मानी कोन घी पर उनके ज़बान ते हो अर्रहमानिर रहीम अर्रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम रब असा के हया आयो नंढो मासूम बच्चो तुझो कुरान पे पढ़े की अज़ाब कयो रब फरमाइंदो मलाइको ओ या त अज़ाब जे लायक ओ या त तबाही जे लायक ओ या त बर्बादी जे लायक लेकिन इन मासूम बच्चे जे इन सूरत फातिहा पढ़ जे करे मां अल्लाह इन कोठ जे मथा 40 साल अज़ाब डारे छड़ियो मान ई कुरान रहमत भी है शिफा भी ज़ाहिरी बीमारन का भी कुरान शिफा अंदर जा मरीज मानू चवंदा मौलवी जलसा छोदा कराइन जलसा में फायदो वडो फायदो अल्लाह जी ज़ात जो कसम मां बीर शरीफ जे परसां गोठा मार पाड़न जो 8 साल थियान हे सब धाड़ा बाड़ा हणंदा हा मानू विड़ंदा हा पंहिंजी जमात जा नहा हालांकि बेर शरीफ वेझी हिकिड़ो माण्हू हुयो उहो मूंखे वठी वियो हुते मां वाइस कयो जॾहिं मां उनजो क़ुरान पढ़े में मुस्तफ़ा जो शान बयान कंदो उन जूं अखियूं खुली पयूं हिकिड़ो उथी बि चई साईं अल्लाह जो कसम असां भुलियल हुयासीं आए भी साईं बे जो मुरीद पर असां चवंदासीं वहाबी नबीअ खे नथा मञनि हुज़ूर जा गुस्ताख़ आहिनि मौला अलीअ खे न मञींदा आहिनि साईं न अॼु अब्दुल जब्बार जो क़ुरान ॿुधी मां जमात में बि दाख़िल थो थियां ऐं प्लाट बि ॾियां थो त मस्जिद ऐं मदरसो ठाहियो 8 साल हाणे उते बि क़ुरान जा हाफ़िज़ थींदा आहिनि देर शरीफ जे भरिसां ड्रग सुमर क़ुरान वाइज़नि में फ़ाइदो आहे मन न मन को कुरान बुद्धि कहीं आलिम जी कुरान जी लज़्ज़त उनजे दिल में अची वञे को गिला छॾे वञे को जेको आहे सो गीबत छॾे वञे को चुगली हण छॾे वञे को साड़ छॾे वञे को सिना छॾे वञे को चुआ छॾे वञे को चोरी छॾे वञे को शराब छॾे वञे हाय गुनाहनि खां तौबा ताइब थिए ऐं मुवहिद थी पए मुजाहिद थी पए हिन अॼु साईं जे मदरसे में अॼु त घणो गोड़ हो मुंहिंजी दिलि बि चए हिकु हिकु खे कतार सां आणियो आहे अवां ॾिसो हा पर असां बदनज़मी घणी कंदा आहिनि फोटुनि वारा ईअं हिकु हिकु अचे हा तालिब हिकु हिकु खे पटको बदलंदो वञे जमात ॾिसे हा न हिते कई माण्हू आहिनि जेके रोई चवनि हा जिन खे औलाद न आहे चवनि अल्लाह अल्लाह मूंखे बि पुट ॾे अल्लाह मां बि साईं अब्दुल क़यूम जे मदरसे में छॾियां अल्लाह मुंहिंजो पुट बि हाफ़िज़ थिए आलिम थिए पर जिन खे आहिनि रुलंदा था वञनि अॼु हिननि खे ॾिसी करे उन्हनि खे बि रीस अचे हा त अॼु फलाणे जो पुटु क़ुरान जो हाफ़िज़ थियो आहे फलाणे जो पुटु क़ुरान जो आलिम थियो आहे तंहिंजे करे पंहिंजे पुट खे बाहि खां वठी अची चवियासीं अब्दुल क़यूम हे तुंहिंजे हवाले आहे हिन खे क़ुरान पढ़ाए छो त कम जे ॾियारे अल्लाह क़ुरान जे हाफ़िज़ जे अबे अम्मा खे अहिड़ो ताज पाराईंदो जो ज़ौ अहसन मिन ज़ौ शम्स हुज़ूर फरमाए दुनिया जे सिज खां वधीक हाफ़िज़ जे अबे अम्मा जे ताज में रोशनी हूंदी माण्हू चवंदा मौला हे केरु आहिनि हे कहिड़ा नबी आहिनि रब फरमाईंदो नबी न आहिनि मुंहिंजा गुनाहगार ॿारड़ा आहिनि जिन पंहिंजनि बचनि जी कुर्बानी करे मदरसनि में छॾे इहे क़ुरान जो हाफ़िज़ जो अबो ऐं अमड़ अथव पढ़ाईंदो नथा ॻाल्हायो पढ़ाईंदो क़ुरान पढ़ंदो क़ुरान जे हाफ़िज़ खे रोज़ 3 पारा करणो हक़ रोज़ मां पढ़ंदो मां हाफ़िज़ पढ़ंदो क़ुरान जो हाफ़िज़ याद पढ़ंदो आहे नाज़रा वारो घटि में घटि साल में हिकु क़ुरान जो ख़त्म कढे अब क़ुरान में एमियूं घणियूं याद न हां घणियूं ॾाढिया 120 हाफ़िज़ आहिनि तॾहिं तो ॿुधाए न ईअं सभु यादि कयो 83 पारा 120 एमियूं हिकु में वधि में वधि 3 रुकू या 4
रोज 4 रकू पढ़ साल में 360 ॾींहं ठही सॼे साल में 2 क़ुरान जा ख़त्म निकिरी वेंदा। हाफ़िज़ के 1 सवाब नाज़रा वारे के 2 सवाब सही केड़ा सही 1 क़ुरान पढ़ण जो सवाब आ ॿियो क़ुरान जी ज़ियारत जो सवाब ऐं जेको अटकी पढ़े थो न अटकी हबकी इनके 3 सवाब आहिनि 1 क़ुरान जी ज़ियारत जो ॿियो क़ुरान जे पढ़ण जो टियों अटकण जो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फिक़ह जो इमाम आ उनके अल्लाह जी ज़ियारत थी फरमाए 99 दफ़ा केदा चवनि 100 दफ़ा जी मुंहिंजा मौला तुंहिंजो कुर्ब शामे हासिल थींदो। रब फरमाए अहमद कुरान पढ़ मां अल्लाह जो प्यार ऐं कुर्ब उनके हासिल थींदो आ जेको कुरान पढ़ंदो। कुरान जा हाफ़िज़ साईं अब्दुल क़य्यूम जे मदरसे में पढ़ंदा जणो अल्लाह सां वेठा कचहरी था कनि कलामुल्लाह यार है कुरान रोए तो ओ अब्दुल जब्बार हैदरी यार तू तो चवे तो पर असांजी उम्र गुज़री वई न पढ़ी सघासे हाणे काॾों पढ़ूं तुंहिंजे लाइ बि हिकिड़ो वाक़ियो मौजूद आहे। इंडिया जे अंदर हिकिड़ो माण्हू फौत थी वियो हिकु ॻोठ इलाइक़े में अहिड़ो माण्हू को न हो जो हुनजे ॻोठ वारनि जी हुन माण्हूअ जो जनाज़े जी नमाज़ पढ़ाए। अल्हम्दुलिल्लाह हाणे त चपे चपे ते मदरसो नौशरो फिरोज में उन ज़माने में जॾहिं असां हूंदासीं हिते 85 86 साल में हिते रहियासीं 88 ताईं ख़ुदा जी ज़ात जो कसम घटि मस्जिदूं हुयूं मदरसा घटि हाणे त अल्लाह जी महिरबानी सां हर कॉलोनी में मदरसो इलाइक़े में मदरसा आहे। नज़र तकल त सॼो नौशरो फिरोज खे चौधारी दीन वारा तौहीद वारा वकर चाली वेठा न चपे चपे ते मदरसो नजर कर अगे मदरसा को देखा हमरा परेशान हिकिड़ो मास्टर साहब वञे पोइ साइकिल ते इते ॻोठ वारनि खे यार ॾियो हवाल छा ॻाल्हि असांजे ॻोठ में हिकिड़ो अमराव पोइ थी वियो यार असां वटि अहिड़ो माण्हू पढ़ियल कोन्हे ॿाराणी आहे सभु यार परेशान आहियूं उहो मास्टर साहब कुझु पढ़ियल हो ॻोठ वारनि खे चई घबरायो न तव्हांजे अमरा खे गुस्ल बि मां थो ॾियारियां हिनजी जनाज़े जी नमाज़ बि मां पढ़ंदुसि और वो करे जल्दी में गुस्ल ॾियारे जनाज़ो पढ़ाई कब्र में खड़ी आई कब्र में लाथई पान पूरे दुआ घुरी हलियो वियो ऑफिस में वियो हुनजा अहम कागज़ात और मसलो हथ किरिया ॻोल्हींदी हुन ॻोठ वारनि वटि आयो साईं साॻो माण्हू साईं ॿियो हवालो साईं यार मुंहिंजा कागज़ात किरी पिया वॾे कम जा हल जज़ाउल इहसानी इल्लल इहसान नेकी जो बदिलो नेकी एहसान कयो तई खोटियूं था कब्र ईअं जो कब्र खोटियूं नौशर फिरोज वारो कब्र मां कागज़ त निकिरी आया पर कब्र मां जन्नत जी खुशबू पई अचे। हाणे त ॾाढा चओ आलिमो न हाफ़िज़ो न छा ॻाल्हि आहे चीज़ी ख़बर न आहे नमाज़ पढ़ंदो वेचारो हुयो ने गुहारी मज़दूर दरवाज़ो खड़कायो अंदर न्याणी आवाज़ ॾिनो अम्बड़े तुझे बाबा जो को अमल उहा न्याणी थी चवे बाबा वेचारो नमाज़ पढ़ंदो हो वॾो आलिम त कोन हो बाक़ी क़ुरान शरीफ़ इहो मथे पियो इनखे ॻोल्हे करे पोइ हीअं चवंदो सुबुह जी नमाज़ खां बाद में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ये जेका सिद्ध लिखी तई आ भी हक्का सच आ मां समझण का कासराया वरी भी सिद्ध दे रब ही अभी सच्ची आ मुजा मौला ही अभी सच्ची आ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कंदो वींदो अन्ना पढ़े निशानी करे ये मुझे बाबे अलाए केतरा बिस्मिल्लाह जो खत्म कढो जे भी सिद्ध ते तो बियो रखे छा पियो जो
रहीम। ओ मुझा मौला करीम ये भी हक ये भी सच तंहिंजे करे अल्लाह बाबे जे मथां राज़ी थियो आहे जो कब्र मां जन्नत जी खुशबू पई अचेसि। मुंहिंजो न्याणियूं कोराड़ियूं पढ़ियल न आहियो न सुबुह सां वुज़ू करे हिन क़ुरान शरीफ़ खे खोले करे क़ुरान जी ज़ियारत कयो न त बि अल्लाह जी कावड़ टरे वेंदी, रहमत जो मींहुं वसी पवंदो। केतिरा माण्हू वेठा हो मां हथु खणाए त सुबुह सां क़ुरान कंहिं पढ़ियो आहे कंहिं यासीन पढ़ी आहे त चंद माण्हू हथु खणो। हे नौजवान बि असांजा सुबुह सां उथंदा आहिनि वुज़ू बि न कंदा, ॾिसी 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 मोबाइल रात जो 1 बजे 2 बजे सुबुह जो वरी उथंदा न तकड़ तकड़ में चांहि जो कोप ईंदो, हेॾो चांहि हेॾो पापो ईअं ॿोड़े वरी नज़र मोबाइल में उथण सां तजुर्बो मोबाइल में नज़र मोबाइल में कंहिंजो मैसेज आयो आहे छा थियो ओ नौजवानो जिंदगी जो कदर कर इग़तनिम खमसन क़ब्ल खमसिन शबाबक क़ब्ल हरमिक। जवां पोड़ बजे लगा के में नौजवानो गनीमत समझो पंहिंजी जवानीअ खे। जवानीअ जो हिकिड़ो सजदो पोड़ बजा 100 सजदा जो वेठो नमाज दिन पर जलसे में अचंदा अहिड़ी महफ़िल में भी नमाज न छा कजे वाइज़ करे करे यार असां त क़ुरान थी वियासीं। शहीद ख़ालिद महमूद जन्नत में पहुची वियो, मेघो साहब जन्नत में पहुतो, मौलाना कबूल साहब, मौलाना अब्दुल कादिर रिंदु साहब, मौलाना सनाउल्लाह जदोई साहब, अब्दुल गुलाम रसूल सरदार कोट वारो, आए मौलाना सुल्तान अहमद जदोई, वॾा वॾा आलिम वाइज़ कंदग क़ुरान पढ़ंदग अञा उहे माण्हू अल्लाह जो नालो अथव पर उन माण्हूअ जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको माण्हू क़ुरान जी तिलावत कसरत सां थो करे ॿिए नंबर में इहो ख़ुश नसीब जंहिंजे ज़बान ते आका साईं जे मथां दुरूद शरीफ़ जेको दुरूद घणो थो पढ़े यार दुरूद दर्द जी दवा अथव, दुरूद मर्ज़नि खां शिफ़ा अथव, मुंहिंजो आज़माइल अथव, मूंखे शुगर जा पटा खां मां दुरूद पढ़ियो 2.5 साल थिया न पिया छॾनि मां क़ुरान दुरूद पढ़ियो रोज़ 5000 पढ़ंदो घुमे बचे महिरबानी सां मुंहिंजा पटा सभु छॾे विया हाणे जे थींदो आहे त बि मां रोज़ दुरूद 2000 पंहिंजे मदरसे में तालिबनि खे हर ख़मीस ते 25000 पाबंदी सां पढ़ाईंदो आहियां यार दुरूद रहमत आए। मौलाना जामी अब्दुल रहमान जामी शरा जामी साईं वारा पढ़ाईंदा आहिनि अफगानिस्तान जो आए उनखे मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम साईं जे रोज़े ॾिसण जो वॾो शौक़ु हुयो, पैसो न पाई ग़रीब मिस्कीन पर चवंदो हो तड़पंदो हो मां मोहम्मद जो रोज़ो ॾिसी अचां। हुज़ूर फरमायो कबरी वक़द ज़रनी वफ़ी रिवायतिन मान ज़ार कबरी फ़क़द वजबत लहू शफ़ाअती। हुज़ूर फरमायो जंहिं मां मोहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े जी ज़ियारत कई हाणे फरमायो मुंहिंजे मथां वाजिब आहे त मां हुन जी शफ़ाअत कयां। ॿी रिवायत में हो जंहिं मुंहिंजे रोज़े जी क़ब्र जी ज़ियारत कई आए ॼणो मां मोहम्मद करीम जी ज़ियारत कयई। जामिया के शौक़ हो मदीने वञा वञी जतन सां मिलियो यार महिरबानी कयो यार मूंखे मदीने वठी हलो पैसा कोन्हनि ग़रीब हा उते त आस पास घुरंदा आगे यार तो वरतियूं हलो जॾहिं मदीने में दाख़िल थियो न कंहिं उठ जी बोड़ीअ में बंदि करे सामान सां रखजो मदीने जो बॉर्डर क्रॉस करे मूंखे छॾिजो त मां मिठे मोहम्मद जो रोज़ो त ॾिसी अचां। दुरूद घणो हज़ारनि जी तादाद
खणी हलिया सुबुह सां पहुचणो आहे उन रात मदीने वारे साईं उन मदीने जे गवर्नर खे ख्वाब में ज़ियारत कराई चईं काफ़िलो थो अचई जामी उन सां गॾु आहे उनखे जामीअ खे चओ त हेॾे न अचे मोटी या रसूल अल्लाह छो साईं ॿुधाए काफ़िला आया गवर्नर काफ़िला जा चेकिंग शुरू कई चेकिंग कंदे कंदे एक बोरिया मां मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह निकतो कादे जामी मदीने नबी साईं रसूल नबी साईं झलियो तई हेडे नाच मुझी का गलती रोई वे तो ओ मदीने जा गवर्नर यार मां केलो सफर करे आयो आया मिठे मोहम्मद जे रोजे जे ज़ियारत लाइ मेहरबानी अवा नबी साईं चयो आ जामी के चोरे नाच छाजे लाइ नबी साईं तो फरमाए जामी असांजे मथां एॾो दुरूद पढ़ंदो एॾो दुरूद पढ़ंदो एॾो दुरूद रोज़ पढ़ंदो इन जो दुरूद तमाम घणो असां वटि पहुचंदो अगर जामी मां मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कब्र ते आयो थी सके तो मथां मां मोहम्मद मुस्तफा कब्र मां ॿाहिर निकिरी करे जामीअ खे भाकुर न पाया दुरूद जी बरकत पर मां मोहम्मद क्या मजे ॾियार अगेन दुरूद जी बरकत उन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक जेके दुरूद घणो था पढ़नि जागो था अब जागो था घणो दुरूद पढ़ंदो रोज 100 दफा पढ़ो 100 दफा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटा जो आहे थियो रजब जो महीनो आ मेराज जो महीनो आ अल्लाह जो नालो तो मोहम्मद जे मथा खबर आ अल्लाह मोहम्मद जे मथा रहमत मोकिले इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी इन्ना मन में अल्लाह सा गड अल्लाह ने निस्बत कभी अल्लाह पांजे नबी ते रहमत मोकले सलात जी माना रहमत सलात जी माना रहमत ऐ मुजा मलाइका भी मोहम्मद जे मथा दुरूद पढ़न रब ता कुरान तो ईमान वारो ता भी जो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद ओ अल्लाह ओ करीब रब मोहम्मद ऐ मोहम्मद जे आल जे मथा रब तू रहमत जो भी वसाए नबी से मेराज दे व्या सिदरत जिब्रील भी रहो मौलाना लिखियो अक्ति हल्या ओदरो या मोहम्मद वेजो ओ मुझा मोहम्मद सदको ओदरो या अहमद वेजो ओ मुझा मोहम्मद अहमद जमीन ते नालो मोहम्मद आसमान ते नालो अहमद जागो था कुछ अर्ज कया मेराज वारी रात अर्श ते जुती लाने जो रातो कयो छो त मुझे साईं मूसा कयो अल्लाह ओ मुझा मौला तुझो आवाज केडो मिठो आ तुझो दीदार त छा होंदो रब अरनी मुके पंहिंजो दीदार करा अल्लाह फरमान अंतर न अच दूर से तौरात ॾियां जियां जो तौर ते आयो त जनाब मूसा कल्लम अल्लाह मूसा तकलीमा रब सां ॻाल्हाईंदो हो डायरेक्ट जुतीअ सूदो आयो रब फरमाए फखलअना अलई इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुवा ओ मूसा जुती लाए वादी पाका मां रब पाण तो ॻाल्हायां मूसा के जुती ला बुधो जुती ला होयो भी जबल ला संजन असांजो नबी इल्म में सभिनी खां मथे मानू चवंदा त वाह बि नबी जो इल्म न मञीदा एडो आलिमा एडो इल्म
पढ़ियो कहीं वट भी कोने मोहम्मद जो उस्ताद कोई भी कोने पर इल्म एडो आ जो तौरात ज़बूर इंजील जा भी मसला हल करे इल्म इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला मोहम्मद तो जो अखलाक आला तो जो हुस्न आला तो जो जमाल आला मिठा मोहम्मद मां घोर वञाए सदको वञाए अब्दुल जब्बार तो जी शान तारीफ करो तुझे अखलाक ते गालाया हुस्न ते गालाया जमाल ते गालाया कमाल ते गालाया तुझी रहमत गालाया तू रहीमा तू हरीसा तू खुलुक नाज़ीमा तू मोहम्मद हामिदा महमूद अहमद सही तुझा 99 नाला सब भला ओ मुझा मिठा मोहम्मद दुआल अखलाक में आल इल्म में आल हुस्न में आल जमाल में आल कमाल में आल ओ मोहम्मद तुझो मक्को आला तुझो मदीनो आला मुझा मिठा मोहम्मद तवज्जो त करना सोना तुझो अबू बकर आला उमर आला उस्मान आला अली आला तुझो हसन आला हुसैन आला तू पान आला वरफाना लक जिक्र अल्लाह फरमाए मुझा मोहम्मद सा तुझो जिक्र बुलंद करो जिते मुझो जिक्र उते तुझो जिक्र जिते मुझी याद हुई उते तुझी याद हुई आसमान में मुझो जिक्र उते तुझो जिक्र जमीन में मुझो जिक्र उते तुझो जिक्र जबरन में मुझो जिक्र उते तुझो जिक्र वन में मुझो जिक्र उते तुझो जिक्र मुझा दिल पर असा तुझो जिक्र बुलंद करे छड़े अल्लाह अल्लाह ओ मेहमान ताउन वारो साईं अब्दुल कयूम फुल दे दावत जवारो खुदा जी सा जो कसम उलमा हक उलमा जो बंद जमीयत उलमा इस्लाम जो कीदो जाते खुदा जी खुदाइया उते मिठे मोहम्मद करीम जी मुस्तफाइया नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा अजमत सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर आवाज आया उदन या मोहम्मद वे जो आओ मुझे मोहम्मद उदन या अहमद वे जो आओ मुझे अहमद बुद बुद से मौलाना कानी साहब ये चियो उदन या खैर अल बरी एडा लफ्ज थई तन्हाई में चई न सगंदो उदन या खैर अल बरी सुभान अल्लाह अल्लाह तो जैसे वेजो ओ यार तू सबनी का भलो अल्लाह तो भलो चे मोहम्मद सबनी का भलो ओ भलो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मता मौलाना तो लिखे अल्लाह फरमाए मुझा महबूबा जने ता मथे आयो ना तमा अल्लाह बस जल्दी तो खत्म क्या मां वडो मोली बनाए पंज हिकड़ो हिकड़ो मिनट न हला की ता गालायो ता हला न न गालाइंदो त मां उते उते बंद कर दो वडो मोली बनाया बाकी अखियूं चार ने कन भी चार हां शुगर जो मरीज आया पर कं जो सुस पुस न यो बुधंदो अल्हम्दुलिल्लाह रब नजर भी न खस जाए कन भी न खस जाए ज़बान भी सालिम रखे आमीन तो चो ना अल्लाह फरमा महबूब हेरे मोहम्मद जो शान को बयान किया चे वे जो आवे जो मुझा मोहम्मद तो जने अच्छी पयो त मां अल्लाह मसरूफ है अल्लाह तो फरमाए मुझा मोहम्मद जने ता मथे पे अचो त मां अल्लाह तहां ते सलात पे पढ़ा सलात की माना है मां रहमत पे मोकली एको न मानो जे मता अल्लाह जी जन्नत आशिका जेको कुरान जी तिलावत घणी दो करे बे नंबर में उन मानो जे मता अल्लाह जी जन्नत आशिका जेको मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मता दुरूद शरीफ घणो दो पढ़े नौ सरे वारो नौजवान पक्को बोलो मुझे माने
याद हर पर्दे दर कुरान भी पढ़े आए बचन बचन के भी कुरान पढ़ायो। 3 नंबर में उन मानू जे मथा अल्लाह जी जन्नत आशिक जेको हिन ज़बान जी इबादत करे। आका सिंह फरमायो शहन शहन जी ज़मानत दो मां मोहम्मद जन्नत जो ज़ामिन अस्सलात वज़्ज़कात वल अमानत वल लिसान वल बतन वल फर्ज औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बान फरमायो इन ज़बान नमाज जी ज़मानत दे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद आया बान फरमाए ज़कात सारे समारे कट जाए उन जी ज़मानत दे मां मोहम्मद मुस्तफा जन्नत जो ज़ामिन आया बान फरमाए वल लिसान इन ज़बान जी ज़मानत दे गिला न कंदे कार न दींदे चुगली न दे कंहिंजे मथां इल्ज़ामबाज़ी न कंदे। हुज़ूर फरमायो इन ज़बान जी ज़मानत दे जन्नत जो ज़ामिन मां अमानत जी ज़मानत दे अख भी अमानत हथ भी अमानत पैर भी अमानत वल बतन पेट जी ज़मानत दे हलाल खाए जाए हराम न खाए जाए जायज़ खाए जाए नाजायज़ न खाए जाए चोरी जो माल न चोरी जो माल न रुश्वत न ब्याज न। हुज़ूर फरमाए पेट जी ज़मानत दे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद उघड़ जी ज़मानत दे हलाल ते वंजाए हराम न सिना न कजाए। हुज़ूर फरमायो इन शहन शहन जी तू ज़मानत दे मां मोहम्मद मुस्तफा क़यामत जे ॾियारे ज़ामिनात जन्नत वठी ॾींदो मां इंशाअल्लाह। उघड़ जी भी इबादत कंदासीं इन बिन चपन जे विच में गोश्त जो टुकड़ो बिन रानन जे विच में गोश्त जो क्या बजे ॾियारे मिठो मोहम्मद जन्नत जो ज़ामिन सदको या सचो अल्लाहु अकबर। ऐं चौथे क़िस्म वारो उहो माण्हू आहे जेको उघाड़न के अल्लाह जे नाले ते यतीमन के कपड़ा दो पारे। यतीमन अज जाए करे मदरसे में यतीम अक्सर मदरसे में हूंदा थे यतीमन माण्हू बेज़र छॾे वेंदा आहिनि मदरसन वारा जो साईं अब्दुल कयूम 20-22 ॼणा हुया उन्हनि खे पटका भी पंहिंजे पैसनि जा त क़ुरान जा तोहफ़ा भी ख़बर थी छा आहे सॼो तर्जुमे सां ऐं ख़बर थी तर्जुमो करण जो असां ॿेर वारे मूंखे वणी चओ सुभान अल्लाह। हा ही पढ़ो तर्जुमे सां पढ़ न तर्जुमे सां छो चीतो की केड़ी खबर सलाल कर में जली दान तर्जुमे नो छा कने से पढ़न बाबा तू आलिम आलिम नाही एकले मानो मके जो सही दुकानदारी जे तो तू तर्जुमा से न पढ़ तो केरो इनो मनाए मैं जो चरया से तू न समझने मैं जो तू सिंधी पढ़ेला चे हां मैं जो चाहे तर्जुमो लिखियो आ वो न समझी सोचे लिखियो आ तू पढ़ फायदो थींदो फायदो जलन तवज्जो कर इंदो कर मदरसे में साईं अब्दुल कयूम दे खबर यतीम गणान तालिब मिस्किन गणान ज़कात दे सारे कपड़ा गणान पांजन पुटरन के लाए केतरा जोराबा वठी रनई लाए केतरा सीटर वठी रनई कंबल वठी रनई करे लड़ी मदरसे में अज तो तालिबन के कंबल आहे या न सूटर आई नया न मानी पूरी पैदी या न यतीम जो मरकज इहो ही मदरसा तव पान फरमायो उन मानूअ जे मथां भी अल्लाह जी जन्नत आशिका जेको पुखन के अल्लाह जे नाले ते मानी दो खाराए। तवज्जो त कर मुझो मौला अली वडो सखी हो केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली केड़ो अली कुरान जो हाफिज अली हाजी अली काजी अली नमाजी अली रोजा रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली अल कुरान माली मदीने वाले से फरमायो कुरान अली अज़ा अली कुरान अज़ा जाने कुरान मुझो अली हो नया अली कुरान का परे न कुरान अली का परे न वो हक जी गाल हक जी जमात बोली थी न कारे दो वने हुजूर फरमाए जे वट कुरान अली उन वटा जो जे वटा अली आ जो हक उन वटा अली संजो साईया अली संजो रहबरा अली संजो आका मेरा जो महीनो नबी से मोटा चेन चवेंजर टुली शख्स जी इज्जत कई घणन जी
अल आलिम आलिम जी इज्जत आलिम अंबिया जा वारिस अल उलमा वरसतुल अंबिया मानो मौलवी ने की अदा मौलवी ने के भाव ना है मौलवी अल्लाह के न जन्नत है गलत तवा सच्चा या अल्लाह जेके चो अल्लाह सच्चो उहे तकनी चो सच्चो रब पाण तो चए फरमाई तवा मन अस्दकु मिनल्लाहि कीला अल्लाह पाण तो फरमाए मोका वधीक केरा जो सच ॻाल्हाए वारा चवंदा मौलवी के भाव ना है आलमन के भाव ना है रब कुरान में फरमाए तो मुझा बाननो बुधो सबनी बानन मां इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा वारा मुझा आलिम आलिम जी इज्जत क्यों अबे अम्मा जी अबू अम्मा राजी अल्लाह राजी अबू अम्मा नाराज मुझे बड़ो जी मां मोहम्मद मुस्तफा नमाज पढ़ा मां के सर करे ओ पुत्र मोहम्मद हुजूर फरमाए नमाज भनी भी चवा सा जी मुझी मिठली जी जल अम्मा अबे अम्मा जो तब क्यों हे कुरान जा हाफिज इस्लाम जा झंडा था मार्जो खणी आयो आ मुझा मोहतरम दोस्तों बस मुझे घंटो थियो सही मौलाना अब्दुल कदीर हकानी साहब मां दुआ तो क्या सही अब्दुल कयूम जी नंबर दरस के अल्लाह त्या क़यामत आबाद फरमाए ऐं जेके बचड़ा ये हाफिज थियन अल्लाह इनके वक्त जो वडो आलिम बनाए सबनी मुसलमान जे बचण के अल्लाह कुरान जो आलिम बनाए दोस्तों उलमा जो साथ दियो उलमा खुदा जी ज़ात जो कसम आलिम असन जी इज्जत और गैरत और नंगन जा चौकीदार हन जमीयत उलमा इस्लाम हिक ही हक जी जमात जो कायद मौलाना फजल रहमान जैं जो सिंध जो कायद हजरत साईं जेको सो अल्लामा राशिद महमूद साहबा आई अमीर मोहतरम तो जे सामो आयो उलमा मेहनत कन जन मुल्क में अमन अचे अमन जे लाए मेहनत कन आलिम कायद सिंध कश्मीर का दी कराची ताई ये रणी कदो हलियो अमन कबे अमन कोने वडा तकरार अज भी ता फेसबुक ते पढ़ियो होंदो त जन वनी पई कबीला तकरार जे करे ठका जो घोट बेचारो सही घोट मारे छडियो ना जवान मासूम बच्चा केड़े केस में ता मरन नराणी या नराणो आ मुल्क में ये सिंध लावारस थी वया उलमा जो साथ लियो सिंध जे हुकूक जे हासिलात लाए कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद पे मेहनत कन जो इंशाअल्लाह असा जो उलमा सा साथ हर वक्त हर